अस्सलाम वालेकुम। दादू न्यूज़ इशू बुलेटिन में भली कार आऊं आहियां। दानिश शुष्क टंडो रहीम खान मां रिपोर्ट एम हसन जमाली मूजिब काछे जी यूसी टंडो रहीम खान में कम कंदड़ IRC इंटरनेशनल पारां टंडो रहीम जे जमाली पाड़े समेत शाहाणी बिरादरी के गोठन के नज़रअंदाज करण ते समाजी तंजीम IRC खिलाफ़ गोठाणन अमीन जमाली, अब्दुल मजीद खोसो, वज़ीर शाहाणी, कासिम शाहाणी की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो आहे। एहतजाज कंदड़ गोठाणन दाईंदे इल्ज़ाम हुयो त काछे जे यूसी टंडो रहीम खान में IRC इंटरनेशनल कम करे रही है। समाजी तंजीम पारां टंडो रहीम खान जे जमाली पाड़े समेत शाहाणी बिरादरी के गोठन के मुकम्मल नज़रअंदाज करे छॾियो आहे। उन्हनि चयो त समाजी तंजीम जा कारकुन मक़ामी वडेरे जी ओताक ते वेही सर्वे कनि पिया ऐं स्कीमूं ॾियण लाइ लिस्टूं ठाहिनि पिया, जेको भोतार नवाज़ी पॉलिसी खां सवाइ ॿियो कुझु न आहे। हक़ीक़ी मुतासिरनि ऐं ग़रीब माण्हुनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। उन्हनि DC दादू ARC इंटरनेशनल की क़यादत खां मुतालबो कंदे घुर कई त भोतारनि जी ओताक ते वेही लिस्टूं ठाहींदड़ मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई करे भोतार नवाज़ी पॉलिसी बंदि करे ग़रीब ऐं हक़ीक़ी मुतासिरनि खे जी मदद कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।